कर्ज़नि जो ॼार असां लाइ मौत जो फंदो बणिजी वियो आहे। मुल्क में महांगाई जो वॾो मसइलो आहे। असां मुल्क में वॾे पैमाने ते सुधारा करणु वञी रहिया आहियूं। असांखे पंहिंजनि पेरनि ते बीहणो पवंदो। इहो मुश्किल आहे पर नामुमकिन नाहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो आलमी इक़्तिसादी फोरम जी पुॼाणी वारे सेशन खे ख़िताब। सिंध चवणु आहे त दुनिया में फ़लस्तीन मसइले जे मुस्तक़िल हल ताईं अमुन क़ाइमु न थींदो। मौसमियाती तब्दीलियुनि में पाकिस्तान जो को बि किरदारु न आहे। मौसमियाती तब्दीलीअ जे करे 2022 में पाकिस्तान में तबाही आणींदड़ ॿोॾि आई, जंहिंजे करे मईशियत ते गहरा असर पिया। सरबराह मौलाना फज़ल रहमान 2 मई ते कराची ऐं 9 मई ते पेशावर में मिलियन मार्च करण जो ऐलान करे छॾियो आहे। जलसो करणु PTI जो आइनी हक़ आहे। PTI खे जलसो करण जो हक़ ॾियण जी हिमायत करियां थो। असद कैसर जो मुतालबो दुरुस्त आहे। असेंबलियूं पंहिंजी मर्ज़ीअ सां कानून पास नथियूं करे सघनि। असां जमहूरियत विकिरो करे पंहिंजा आका बणाया आहिनि। असां अॼु उन लाइ कमज़ोर आहियूं जो हर भेरे सौदेबाज़ी करे वियूं था। मौलाना फज़ल रहमान जो क़ौमी असेंबलीअ में ख़िताब संदसि चवणु आहे त पाकिस्तान हिन वक़्तु गैर महफ़ूज़ रियासत आहे। उन जो ज़िम्मेवार केरु आहे? हिकु भेरो ॿीहर व्याज जी शरह 22% बरक़रार। स्टेट बैंक मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो। महांगाई घटि थी रही आहे। मुआशी चैलेंजिस बरक़रार आहिनि। नाणे जा ज़ख़ीरा मुस्तहकिम थियनि पिया। करंट अकाउंट खसारे में घटिताई आई आहे। स्टेट बैंक जी पधिराई जारी। पाकिस्तान में ईंदड़ 4 सालनि लाइ तालीमी एमरजेंसी लागू करण जो फ़ैसिलो। गिलगित ऐं आज़ाद कश्मीर में तालीमी एमरजेंसी लॻाई वेंदी। इस्लामाबाद में तालीम वारे वफ़ाक़ी वज़ारत पारां तालीमी एमरजेंसी रिस्पॉन्स कॉन्फ्रेंस सुभाणे थींदी। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ कॉन्फ्रेंस में तालीमी एमरजेंसी लागू करण जो बाज़ाब्ता ऐलान कंदो। चइनी सूबनि जा वॾा वज़ीर तालीम वारा वज़ीर शिरकत कंदा। कॉन्फ्रेंस में यूनिसेफ, यूनेस्को समेत ॿियनि आलमी इदारनि जा नुमाइंदा बि शिरकत कंदा। CTD पुलिस दिशा में चीनी इंजीनियर्स जी बस ते आपघाती हमले में मुलविस पाबंदी मड़ियल तंज़ीम TTP जे 4 दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करे वरितो। CTD इख्तियारनि मूजिबि हमले जो मुख्य जवाबदार आदिल शहबाज़ आहे, जंहिंजो तालुक़ जलालाबाद अफ़गानिस्तान सां आहे। आदिल शहबाज़ समेत वाक़े में मुलविस दहशतगर्द मोहम्मद शफ़ी कुरैशी, ज़ाहिद कुरैशी ऐं नज़ीर हुसैन मानसेहरा जा रवासी आहिनि। दहशतगर्द आदिल शहबाज़ कल्ह ॾम TTP सां ॻांढिपे ऐं हमले में मुलविस हुजण जो एतराफ़ कयो आहे। 26 मार्च ते विशाम में चीनी इंजीनियर्स जी बस ते आपघाती हमले में 5 चीनी शहरियुनि समेत 6 ॼणा मारिजी विया हुआ।